से त कुर्सियों खाली खाली नजर अचन पयूं जैसे दीपक ॾाढो माना नाराज़ को ज़ाहिर कियो पर अॼु कुर्सी हिक भी खाली कोने ॾिसो भरजी वई कोले रखी थी मां तव्हां लाइ क्वांटिटी न क्वालिटी घुराई थी मां इहा सचपच वो माता रुक्मणी देवी जी करामत तो जंहिंजी ही असांजो उनजो फर्जंद दीपक रोहरा सच्ची दिल सां शेवा करे रहियो आहे ऐं उनजा कार्य हलाए रहियो आहे सचपच हिनखे त मां जेतिरियूं बि वाधायूं ॾियां उहे घटि आहिनि तव्हांजी आशीर्वाद आहे दादा असां कंहिंखां सिखिया आहियूं अञा ॾिसो अचनि था अञा कुर्सियूं खपनि बिल्कुलु बिल्कुलु हा खोड़ भाई हाणे चिंता न कयो सॼो लथो आहे त चंड नज़र ईंदो थो क्या बात पर हाणे छा आहे हिते बंदि आहे त चंड त ॿाहिरि नज़र ईंदो चंड खे हेठि केरु लाहे सघंदो आहे ख़बर अथव शाइर जेकॾहिं चाहे गोविंदा वेठो आहे त चंड खे बि हेठि लाहे हुन सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे सघंदो आहे क्या बात वाह 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 ॿियो कोई चंड खे हेठि न लाहे सघंदो आहे चंड हेठि लही अचे चंड हेठि लही अचे त थी वञे हिकु शाम चंड हेठि लही अचे त थी वञे हिकु शाम दीपक भाई जे नाले त थी वञे अॼु हिकु जाम अॻे हाणे जाम था कयूं अॻे त सोम रस हूंदो जेके ख़ुदि देवताऊं पीअंदा पीआरींदा असांजा भॻवान बि पीअंदा शिव भॻवान बि सोम रस सोम रस त असां उन सोम रस खे हिते पीअणा आहियूं क्या बात प्यार ॾियण आया आहियूं ऐं प्यार वंडण आया आहियूं अॼु जो मौसम हाणे ॾिसो सभिनी चेहरे ते थोरी चमक अची वई आहे हां चंड बि हेठि अची वियो महक बि अची वई अॼु जो मौसम महबूबाणो लॻे थो क्या बात हाणे लॻे थो अॼु जो मौसम महबूबाणो लॻे थो चंड बीठो आहे पर उनजे अॻियां चंड बि फिको थो लॻे उनजे अॻियां चंड बि पुराणो नज़र थो अचे पुराणो नज़र थो मिटी आहे त खाक में मिली वेंदासीं असां ख़ुशबू आहे त फिज़ा खे महकाए वेंदासीं असां क्षमा फिज़ा खे महकाए वेंदासीं असां माना गोविंदा क्षमा सभु पूजा वेठी आहे असां महकाए वेंदासीं संगीत आहे त महफ़िल खे मचाईंदासीं असां हाणे मां पहिरीं तव्हांजे अॻियां गीतकार गोविंदा खे पेश थो कयां गीतकार गोविंदा पहिरों असांजे घुरायो ते मथे स्टेज खाली खाली न करो असांजे प्रताप राय गोविंदा साहब हिकु शाइर बि उतां जी खणी असांजे सुञाणी मां घुराया न जाम तव्हां ईअं छो था हिचको छो था